अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे हैव कॉज़ेटिव खे पाण मेक, गेट या लेट जी जॻह ते इस्तेमालु कंदा आहियूं। मां मिसालनि सां सम्झायां थो इहो त मां हिन सां खाधो ठहिराईंदो आहियां। आई मेक हर कुक फूड, आई हैव हर कुक फूड। त इहो ॿई ठही सघनि था, ठीकु आहे। मां जीअं हाणे गेट जो ॿुधायां त मां पंहिंजा वार कटराया। I got my hair cut, I had my hair cut। त हिते छा हैड अची वियो पास्ट फॉर्म। पोइ हिते लिखियलु आहे मां पंहिंजे टिकट बुक कराईंदो आहियां। I get my ticket booked। हिन जो छा थींदो? I have my ticket booked। हाणे मां तव्हांखे लेट जो ॿुधायां त अली असांखे कमरो सजाइण लाइ ॾिनो। अली let us decorate the room। हिन जो छा थींदो त अली had us decorate the room। पोइ लिखियलु आहे असां हिन खे बिल अदा करण लाइ ॾिनो। we let him pay the bill। हिन जो छा थींदो? we had him pay the bill। त आई होप तव्हांखे हाणे इहो क्लियर हूंदो। हैव जेका आहे उहो मेक, गेट ऐं लेट जी जॻह ते इस्तेमालु थींदो आहे। आई होप तव्हांखे अॼु जो इहो लेक्चर क्लियर हूंदो। मां वरी हिकिड़ी त ॿुधाए छॾियां त हैव छा लाइ यूज़ थींदो आहे? मेक, गेट ऐं लेट जी जॻह ते इस्तेमालु थींदो आहे। त मां उमीद थो कयां अॼु जो लेक्चर तव्हांखे बिल्कुलु क्लियर हूंदो। तव्हांखे जेका बि कंफ्यूजन ऐं क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।